हाज़िर आहे ज़ेब सिंधी जी कहाणी हैदराबाद 47 किलोमीटर। सुपर हाईवे ते 100 खां वधीक रफ़्तार सां कार ड्राइव कंदे सरमद सीडी प्लेयर ते हलंदड़ किशोर कुमार जे गीत सां सुर मिलाइण जी कोशिश करे रहियो हो। ज़िंदगी एक सफ़र है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। ओचितो गीत सां गॾु मोबाइल फ़ोन जी रिंगटोन जो आवाज़ भी कार में गूंजण लॻो। सरमद डैशबोर्ड में पयल मोबाइल फ़ोन खणी ॾिठी। मोबाइल फ़ोन जी स्क्रीन ते इरम जी तस्वीर ॾिसी इन मुर्की सीडी प्लेयर बंदि करे कॉल अटेंड कई। हेलो जान, छा तूं निकितो आहीं कराचीअ खां? ॿिए तरफ़ खां इरम पुछो। हा जान, सरमद बुराणियो, मां त 50 किलोमीटरनि खां वधीक फ़ासिलो बि तय करे चुको आहियां। ईअं न थिए त हैदराबाद पहुची घर अचण बजाए कंहिं महफ़िल में वञी वें। न मुंहिंजी जान, कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करें? सरमद, तोखे ख़बर आहे त चौकीदार ऐं संदसि ज़ाल बि अॼु मोकल ते आहिनि। अकेली आहियां मां घर में, सिधो घर अचिजांइ, शाम थी रही आहे। हाज़िर साईं, सरमद मुर्की वराणियो, मां बसि कलाक ॾेढ में अची तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियां। सरमद मोबाइल फ़ोन डैशबोर्ड में वापसि रखी कंधु मथे कयो त संदसि पेर बे अख़्तियार एक्सीलेटर तां हटी ब्रेक ते अची वियो ऐं कार रोड जे पासे में बीठल उन ख़ूबसूरत छोकिरीअ जे भरिसां वञी बीठी जंहिं खेसि बीहण जो इशारो कयो हो। जी मोहतरमा, सरमद मुर्की बेहद हसीन छोकिरीअ तरफ़ ॾिठो। मुंहिंजी कार ख़राब थी पई आहे, प्लीज़ तव्हां ॾिसी वठो। ख़ूबसूरत छोकिरीअ गुज़ारिश कई। ज़रूरु, मां त हिकिड़े मिंट में तव्हांजी कार ठीकु करे छॾींदुसि। सरमद मुर्की कार मां लही आयो। सरमद केतिरी देर ताईं कोशिशि कई त कंहिं नमूने ख़ूबसूरत छोकिरीअ जी कार स्टार्ट थी वञे, पर हर तरह जी कोशिश खां पोइ खेसि लॻो त कार स्टार्ट करणु संदसि बस जी ॻाल्हि नाहे। तॾहिं हिन मौज़रत वारे अंदाज़ सां छोकिरीअ तरफ़ ॾिठो। सॉरी, लॻे थो कार में का वॾी ख़राबी आहे। हाणे मां छा कयां? छोकिरी कुझु परेशान थी वई। छा मां हाईवे हेल्पलाइन खे फ़ोन कयां? सरमद पुछो। न, ख़बर नाहे उहे कॾहिं अचनि, मूंखे जल्दी आहे, छोकिरीअ वराणियो। त पोइ मां तव्हांखे हाईवे ते ई कंहिं मोटर मैकेनिक ताईं पहुचाए थो छॾियां, उन ई खे हिते वठी अचो। छा? छोकिरी ॼण थोरो चिड़ी वई। मां कंहिं मिस्त्रीअ सां गॾु धिका खाईंदी वतंदसि। सरमद हिकु नज़र कुझु फ़ासिले ते पाणीअ जो दॿो झले बीठल पोड़े शख़्स तरफ़ ॾिठो ऐं बेदिलीअ सां चयो, मां तव्हांजे ड्राइवर खे कंहिं मैकेनिक ताईं, इहो मुंहिंजी कार जो ड्राइवर न आहे। छोकिरीअ सरमद जी ॻाल्हि अध में कटींदे चयो, उन ई माण्हू जो त हू साम्हूं होटल आहे, मुंहिंजी मदद लाइ हलियो आयो हो। इहो त मूंखां बि न थींदो त मां कंहिं मिस्त्रीअ खे वापसि हिते वठी अचां, सरमद थोरो बेज़ारीअ सां चयो। न, कंहिं मिस्त्रीअ खे त मां हैदराबाद खां बि मोकिले सघां थी, छोकिरीअ वराणियो। सरमद ख़ुशीअ मां मुर्की पियो। पोइ त को मसइलो न आहे, हैदराबाद ताईं त मां तव्हांखे लिफ्ट ॾेई सघां थो। छोकिरी मुर्की पई। हा, मां तव्हांजी लिफ्ट क़बूल थी करे वठां। सरमद जी दिलि में ॻाढ़ा गुल टिड़ी पिया। छोकिरीअ पंहिंजे कार मां हिकिड़ो नंढड़ो ट्रेवल बैग कढी सरमद जे हथ में ॾिनो ऐं पंहिंजी पर्स मां हिकु विज़िटिंग कार्ड कढी होटल वारे पोड़े तरफ़ वधायो। तव्हांजी महिरबानी बाबा, जेकॾहिं हाईवे पुलिस मुंहिंजी बीठल कार बाबति जांच करे त हीउ कार्ड उन्हनि खे ॾेखारे छॾिजो। पोड़े को बि जवाबु न ॾिनो। छोकिरीअ खां कार्ड वठी कार्ड ॾिसी मुर्की पियो। छोकिरी वञी सरमद जी कार में वेही रही। मुंहिंजो नालो सरमद आहे। इन कार स्टार्ट कंदे मुर्की छोकिरीअ तरफ़ ॾिठो। छोकिरीअ को बि जवाबु न ॾिनो। तव्हां हैदराबाद में रहंदियूं आहियो? सरमद कार खे अॻिते वधाईंदे पुछो। हा, छोकिरीअ मुख़्तसर जवाबु ॾिनो। तव्हांजो नालो पुछी सघां थो? राणी। राणी जी कहाणीअ में को बादशाह बि हूंदो? सरमद शरारत सां चयो। राणीअ को बि जवाबु न ॾिनो। थोरो मुर्की पई त संदसि चहिरो वधीक ख़ूबसूरत थी पियो, ॼण को गुलाब टिड़ी पियो। राणी साहिबा, सरमद मुर्की चयो, तव्हां ॿुधायो कोन त तव्हांजी ज़िंदगीअ में को बादशाह आहे या न? न, राणीअ संजीदगीअ सां चयो। छो, तव्हां शादी नाहे कई? न, राणीअ सर्द लहजे में वराणियो। भला शादीअ खां सवाइ को शहंशाह? सरमद जे लहजे में शरारत बरक़रार रही। बिल्कुलु न, राणीअ सर्द लहजे में चयो। उन ई लम्हे राणीअ जी पर्स में रखियल मोबाइल फ़ोन जी बेल वॼण लॻी। राणीअ पर्स मां मोबाइल कढी कन ते रखी ऐं हिकदमि कॉल कंदड़ खे चयो, हिन वक़्तु नथी ॻाल्हाए सघां मां तोसां, इंतज़ारु कर, मां अचां पई।
राणीअ मोबाइल वापसि पर्स में रखी छॾी। सरमद मुरकी पियो। कंहिंजी फ़ोन हुई? बसि ईअं ई हुई कंहिंजी। राणीअ लवाइण जी कोशिशि कई। सरमद जे चहिरे ते ज़ूमाना मुर्क अची वई। लॻे थो आहे तव्हांजी ज़िंदगीअ में कोई। तव्हां छो था एतिरी बकवास कयो? राणी चिड़ी पई। छो था मूंसां फ्री थियण जी कोशिशि कयो? तव्हां त बदइख़लाक़ी था करियो मूंसां। सरमद पंहिंजी कावड़ ते ज़ब्त कंदे वराणियो। अहिड़ी ख़बर हुजे हा त तव्हांखे लिफ्ट ई न ॾियां हा, त पोइ हाणे बि लाहे छॾियो मूंखे गाॾीअ मां। राणीअ वधीक चिड़ मां चयो ऐं सीट बेल्ट खोलण लॻी। शायदि लाहे बि छॾियां हा तव्हांखे। सरमद कार जे एक्सीलेटर ते पेर जो दबाव वधाईंदे चयो। पर रस्ते ते ईअं लाहे छॾणु बदइख़लाक़ी थींदी ऐं शायदि क्राइम बि। राणीअ ख़ामोशीअ सां साम्हूं हाईवे ते नज़रूं खुपाए छॾियूं। को बि जवाबु न ॾिनई। सरमद ख़ामोशीअ सां ड्राइव करणु लॻो ऐं दिलि ई दिलि में पाण ते कावड़ कंदो रहियो त जेकर राणीअ खे लिफ्ट ई न ॾिए हा, पाण ते लाॻीते जबर ऐं ग़लतीअ जे अहसास सबबि कुझु ई लम्हनि खां पोइ हिन पंहिंजी निड़ीअ में कंडा चुभंदे महसूसु कया। हिन साॻी रफ़्तार सां कार ड्राइव कंदे हिकु हथु पोइते करे बैक सीट तां पाणीअ जी बाटल खणण जी कोशिशि कई, पर संदसि हथु बाटल ताईं न पहुची सघियो। तॾहिं हिन कावड़ ते ज़ब्त कंदे लहजे खे नरम करण जी कोशिशि कंदे राणीअ तरफ़ ॾिठो। प्लीज़ बैक सीट तां बाटल खणी ॾियो। राणीअ को बि जवाबु न ॾिनो। ख़ामोशीअ सां साम्हूं हाईवे तरफ़ ॾिसंदी रही। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो आहे मोहतरमा, सरमद सर्द लहजे में चयो। वॾी महिरबानी थींदी जेकॾहिं पाणीअ जी बाटल खणी ॾियो। राणी हाईवे तरफ़ ॾिसंदी रही। सरमद पंहिंजी कावड़ ते ज़ब्त करे न सघियो। आख़िर मूं तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो ईअं मुंहुं सुॼाए वेठियूं आहियो? राणी ख़ामोश वेठी रही। कार जे अॻियां हलंदड़ कोच तरफ़ ॾिसंदी रही। सरमद तेज़ रफ़्तार कार खे ओचितो फुल ब्रेक हईं त कार रोड तां लही ज़रे घटि किलोमीटर जे पथर सां टकराइजण खां बची बीह रही। किलोमीटर जे पथर ते लिखियलु हो हैदराबाद 47 किलोमीटर। सरमद इंतिहाई कावड़ मां हिकु नज़र राणीअ तरफ़ ॾिठो ऐं पोइ थधो साह खणी सीट बेल्ट खोले ॿांह पोइते वराए बैक सीट तां बाटल खणी वरिती। बाटल जो ढक खोले कुझु सोचे हिन राणी तरफ़ ॾिठो। हिकिड़ी बाटल आहे ऐं गिलास बि कोन्हे। पाणी पीअणु चाहियो त बेशक पहिरीं तव्हां पी वठो। राणीअ को बि जवाबु न ॾिनो। पीअंदव? सरमद पाणी जी बाटल खे राणी तरफ़ वधायो। राणी चुप वेठी रही। सरमद जी ज़ब्त कयल कावड़ ॿीहर संदसि लहजे में शामिल थी वई। तव्हां त ईअं नाराज़ वेठियूं आहियो ॼणु मूं तव्हांखे का ग़लति ॻाल्हि चई हुजे। राणीअ को बि रद अमल न ॾेखारियो। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु छो नथियूं ॾियो? सरमद वधीक कावड़ मां चयो। राणी साहिबा, तव्हां सां पियो ॻाल्हायां, मां ॿियो केर बि नाहे गाॾीअ में। राणी सुकून सां ख़ामोश वेठी रही। आख़िर कहिड़ो ॾोह कयो आहे मूं तव्हांजो? सरमद ज़रे घटि रड़ कंदे चयो। राणी वरी बि जवाबु न ॾिनो। सरमद जी ज़ब्त जा समूरा बंद टुटी पिया। हू कार जो दरवाज़ो खोले हेठि लही आयो ऐं राणीअ जे पासे वारो दर वञी खोलियईं। महिरबानी करे लही वञो मुंहिंजी कार मां। कंहिं कोच खे रोकियां थो मां तव्हां लाइ। राणीअ को बि जवाबु न ॾिनो। सरमद जी कावड़ इंतिहा ते पहुची वई ऐं हिन राणीअ खे ॿांह खां झले सट ॾिनी। लहो, जान छॾियो मुंहिंजी। सट अचण सां कार जी सीट बेल्ट में जकड़ियल राणीअ जो जिस्म कार जे दरवाज़े तरफ़ ढरकी पियो। सरमद छिरकी पियो। हिन राणी जे ढरकियल जिस्म खे सीट ते सिधो करे विहारींदे रड़ कई। राणी! राणीअ जे जिस्म में का बि चुरपुर पैदा न थी। संदसि अखियूं खुलियल ई रहियूं। सरमद कार जे ॿाहिरां बीठे ई राणीअ जे जिस्म खे धूंधाड़ियो। संदसि नब्ज़ ॾिठी। संदसि नक जे अॻियां हथु झले साह खे महसूसु करण जी कोशिशि कई, पर राणी जे जिस्म में ज़िंदगीअ जी का बि अलामत मौजूदु न हुई। ख़ौफ़ मां सरमद जे चहिरे ते पघर अची वियो। हू सम्झी वियो त ज़ाहिरी तौर ते कार जी सीट ते अखियूं खोले ज़िंदा इंसान जियां वेठल राणी मरी चुकी आहे। या अल्लाह, ही मां कहिड़ी मुसीबत में फासी वियसि। हाणे मां छा कयां? बेअख्तियार इहे लफ़्ज़ सरमद जे वातां निकिता। उन ई मुसीबत मां जान आजी करण जे ख़्याल खां पहिरीं हाईवे पुलिस कार जे सायरन जो आवाज़ संदसि कननि ताईं पहुची वियो। हिन छिरकी हाईवे तरफ़ ॾिठो। कुझु फ़ासिले तां पुलिस कार सायरन वॼाईंदे अची रही हुई। सरमद हिकदमि कार जो दरवाज़ो बंदि करे छॾियो
ऐं कार में वेठल राणीअ जे लाश तरफ़ ॾिठो। राणी अखियूं खोले कंहिं ज़िंदा छोकिरीअ जियां वेठल नज़र अची रही हुई। हाईवे पुलिस जी कार सरमद जी कार जे भरिसां अची बीह रही। पेट्रोलिंग ऑफिसर कार मां लहंदे पुछियो, एनी प्रॉब्लम? नो सर, नो प्रॉब्लम। सरमद मुरकण जी कोशिश कंदे पंहिंजे हिकु हथ जी नंढी आङुर सिधी कई ऐं रोड खां हेठि कचे में लही वियो। पैंट जी ज़िप खोले हिकिड़े मिंट ताईं हरू भरू ॿिए तरफ़ मुंहुं करे बीठो रहियो। हिकिड़े मिंट जी अदाकारी खां पोइ ज़िप बंदि करे जॾहिं हू वापसि वरियो त ॾिठईं पुलिस कार कुझु फ़ासिले ते वञी बीह रही हुई। हू पंहिंजी कार ताईं वियो, न चाहींदे बि कार जो दर खोलियईं ऐं ड्राइविंग सीट ते वेही रहियो। कार जो दर बंदि करे हिन ख़ौफ़ वारी हालति मां भरिसां वेठल लाश तरफ़ ॾिठो ऐं ॾकंदड़ हथ सां चाॿीअ खे इग्निशन स्विच में फेराए छॾियईं। पुलिस कार साॻी जाइ ते बीठल रही ऐं सरमद पुलिस कार जे भरिसां गुज़रंदे पंहिंजी कार जी स्पीड वधाए छॾी। कुझु फ़ासिले ते पहुची हिन बैक मिरर मां पुलिस कार तरफ़ ॾिठो। पुलिस कार यू टर्न करे रोड जे ॿिए ट्रैक ते वापसि वञी रही हुई। सरमद थधो साह खणी भरिसां वेठल राणी जी लाश तरफ़ ॾिठो त ख़ौफ़ संदसि सॼे वजूद खे विराए वियो। संदसि निड़ी ख़ुश्क थी वई। हिन कार जी स्पीड हिकदमि घटाए सेकेंड गियर लॻाए छॾी ऐं कंहिं सोच में गुम थी वियो। कार खे साइकिल वारी रफ़्तार सां स्लो ड्राइव कंदे हू केतिरी देरि ताईं सोचींदो रहियो, पर खेसि कुझु बि सम्झ में न आयो त हू छा करे। तस्वर में केतिरा ई भेरा जेल, काल कोठड़ी ऐं फाही घाट ॾिसण खां पोइ संदसि ज़हन कमु करणु छॾे ॾिनो। तॾहिं हिन वॾो सियासी असरु रखंदड़ पंहिंजे हिकु इंतिहाई वेझे दोस्त खे फ़ोन कई। यार, मां हाईवे ते आहियां ऐं मूं सां तमामु वॾो मसइलो थी वियो आहे। छा को एक्सीडेंट थी पियो आहे तुंहिंजो? दोस्त पुछो। न, सरमद ख़ुशि चपनि मां ज़ोरीअ लफ़्ज़ कढण जी कोशिश कई। उन ई खां त मुंहिंजो एक्सीडेंट थिया, मरी वञा हा त चङो हो। आख़िर थियो छा आहे? दोस्त इंतिहाई फ़िक्रमंदीअ सां पुछो। सरमद जॾहिं सॼी ॻाल्हि दोस्त खे ॿुधाई त संदसि दोस्त कंहिं बि क़िस्म जी मदद खां ईअं चई इनकार करे छॾियो त अहिड़े क़िस्म जे मामले में हथु विझण सां संदसि सियासी कैरियर ख़राब थी पवंदो। पर यार, मुंहिंजी इज़त मुंहिंजे घर ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ जो सुवालु आहे। सरमद मिंथ कई। अकुल खां कमु वठि, लाश खे हाईवे ते किथे फिटी करे जान छॾाए वठि। दोस्त खे सलाह ॾेई फ़ोन बंदि करे छॾी। सरमद मोबाइल फ़ोन डैशबोर्ड ते रखी लाश तरफ़ ॾिठो। लाश ॾांहुं ॾिसंदे एयर कंडीशन जी कूलिंग बावजूदि सरमद पंहिंजी क्याड़ी मां पघर वहंदे महसूसु कयो। हिकु लम्हे लाइ लाश खे हाईवे ते फिटी करण वारी सलाह ते सोचियईं ऐं ॿिए लम्हे इहा सलाह इहा सोचे रद्द करे छॾियईं त कंहिं ॾिसी वरितो त पोइ हिन पंहिंजे कंध खे ॼण घुटो ईंदे महसूसु कयो। कंध ते हथु फिराए हाईवे तरफ़ ॾिठईं। हाईवे जे ॿिन्ही पासे लॻातार ट्रैफ़िक हली रही हुई। खेसि लॻो संदसि अॼोको सफ़र जी पुॼाणी जेल जी काल कोठड़ी ते वञी थींदी। हिन ख़ुशि चपनि ते ख़ुशि ज़बान फिराइण जी कोशिश कई त पंहिंजी मोबाइल फ़ोन बेल ते छिरकी पियो। डैशबोर्ड तां फ़ोन खणी ॾिठईं त वेतर परेशान थी वियो। मोबाइल फ़ोन जी स्क्रीन ते संदसि ज़ाल इरम जी तस्वीर हुई। थधो साह खणी न चाहींदे बि हिन कॉल अटेंड कई। हेलो, 2 कलाकनि में कराची खां हैदराबाद पहुचंदो आहीं। अॼु तोखे 3 कलाक थी विया आहिनि, तूं आहीं किथे? इरम हल्की नाराज़गीअ में फ़िक्रमंदीअ सां चयो। इरम, मां अञा हाईवे ते ई आहियां। लफ़्ज़नि खे सरमद ज़ोरी निड़ीअ मां ॿाहिरि कढियो। छा? इरम हैरत ऐं कावड़ मां पुछियो। पर छो? असल में मुंहिंजी गाॾी पंक्चर थी पई हुई। घर न अचण जा त तो वटि 1000 बहाना हूंदा आहिनि, इरम कावड़ मां चयो। गॾु केरु आहे तोसां? सरमद छिरकी पियो। हिन हिकु नज़र भरिसां वेठल लाश तरफ़ ॾिठो ऐं पाण संभाले ॻाल्हाइण जी कोशिश कयईं। केरु बि न आहे, बसि मां थोरी देरि में पहुची वेंदुसि घर। सरमद फ़ोन वापसि डैशबोर्ड ते रखी कुझु लम्हा स्लो ड्राइव कंदे सोचींदो रहियो ऐं पोइ कार खे रोड जे पासे ते बीहारे छॾियईं। सीट बेल्ट खोले पोइ सीट तां पाणी जी बॉटल खणी कुझु ढुक पंहिंजी ख़ुश्क थी वियल वात में ओतियईं। हिकु लम्हे लाइ पंहिंजे भरिसां वेठल लाश न ॾिठईं ऐं पोइ कार मां लही वियो। कार जो स्पेयर व्हील ऐं जैक कढी फ्रंट लेफ्ट व्हील जे भरिसां रखी व्हील बदिलाइण जी अदाकारी कंदे हिन मोहतात नज़रुनि सां ओसे पासे निहारियो ऐं पोइ हाईवे ते ॿिन्ही पासे ॾिठो। जॾहिं हिन महसूसु कयो त वेझे का बि गाॾी नाहे, तॾहिं हिन उथी कार जो दरवाज़ो खोलियो। लाश जो सीट बेल्ट खोले हिन लाश खे ॿाहिरि कढण जी कोशिश कई,
पर ओचितो हिकु तेज़ रफ़्तार कोच जे हारनि सबबि छिरकी पियो त संदसि हथ लाश मां निकिरी विया। कोच त हिकिड़े लम्हे में परे निकिरी वई, पर सरमद जी तेज़ तेज़ धड़कंदड़ दिलि बि ॼण सीने मां ॿाहिरि निकिरण जी कोशिशि करे रही हुई। हिन परे निकिरी वियल कोच तां नज़र हटाए वरी लाश में हथु विधा त परे खां किथां पुलिस कार जे सायरन संदसि दिलि जे दहके में दहशत भरे छॾी। हिन तकड़ में लाश मां हथु कढी कार जो दर बंदि करे छॾियो। स्पेयर व्हील ऐं जैक वापसि गाॾी में रखी तेज़ी सां वञी ड्राइविंग सीट ते वेठो। ख़ौफ़ मां ॾकंदड़ हथनि सां लाश खे सीट बेल्ट लॻाए कार स्टार्ट करे हिकदमि रोड ते अची वियो। कुझु देरि खां पोइ हाईवे पुलिस जी हिकु कार रोड जे ॿिए ट्रैक खां गुज़री वई त हिन पंहिंजे विखिरियल वारनि में हथु फेराए कार जी रफ़्तार घटाए छॾी। खेसि यकीन थी वियो त हू राणीअ जे लाश खे रोड ते उछलाए न सघंदो। उन ई अहसासु खेसि मायूस करे छॾियो। संदसि अंदरि में ऊंदाही फैलिजी वई। काल कोठड़ी जहिड़ी ऊंदाही सूर खां संदसि लोंदड़ियूं धवण लॻियूं। कननि जूं पापड़ियूं तपी बाहि थी वियसि, पर वरी ओचितो काल कोठड़ीअ जे रोशनदान मां ईंदड़ कंहिं किरणे जियां संदसि अंदर में उमीद जागी पई। हिन डैशबोर्ड तां मोबाइल फ़ोन खणी नंबर टच कयो। कुझु लम्हनि खां पोइ हिन नंढपिण जे दोस्त सुमेर जो ख़ुशीअ भरियो आवाज़ु ॿुधो। हेलो सरमद, कहिड़ा हाल आहिनि? सुमेर यार, मां हिकु वॾी मुसीबत में फासी पियो आहियां। तमामु वॾो मसइलो थी पियो आहे मूंसां। फ़िक्र न कर यार, सभु ठीकु थी वेंदो। सेल फोन मां सुमेर जो आवाज़ु आयो। तुंहिंजो मसइलो मुंहिंजो प्रॉब्लम आहे। छा करिणो आहे मूंखे? फ़क़ति मुंहिंजी मदद करणी आहे तोखे। सरमद थधो साहु खयों। यार तूं हुकुम त कर। सुमेर जी आवाज़ में मोहबत जी झलक हुई। तूं ऑर्डर कर। आसमान जा सभई सितारा चंड सूदो लाहे 2 मिंटनि में तुंहिंजे पेरनि में विछाए छॾींदुसि। अॼु अलाए कीअं यादि कयो अथई। महिरबानी सुमेर। सरमद पंहिंजे अंदरि में कुझु सुकून ऐं उमेद महसूसु कई। यार मूं हाईवे ते हिकिड़ी छोकिरीअ खे लिफ्ट ॾिनी हुई, पर उहा छोकिरी वेठे वेठे मुंहिंजी कार में मरी वई आहे। छा? मोबाइल फ़ोन मां ईंदड़ सुमेर जी रड़ सरमद जी दिलि ताईं लही वई ऐं संदसि दिलि जो दहको वरी वधी वियो। सरमद गीत ॾेई कुझु ॻाल्हाइण जी हिमत गॾु कई। संदसि आवाज़ में मिंथ हुई। यार तूं एॾो वॾो ब्यूरोक्रेट आहीं, आसानीअ सां मुंहिंजो मसइलो हल करे सघें थो? न, सुमेर जी आवाज़ में सिधो इनकार हो। मां अहिड़े मामले में हथु नथो अटकाए सघां। मामिलो मीडिया ते अची वियो त मुंहिंजो प्रमोशन रुकिजी वेंदो। प्लीज़ यार, फासी वेंदुसि मां। सरमद जो आवाज़ु रोअण हारको थी वियो। वेरी सॉरी, मां तुंहिंजी का बि मदद नथो करे सघां। सुमेर जी आवाज़ में ओपराइब शामिल थियण लॻी। सरमद वरी मिंथ जी कोशिशि कई। यार तूं बि मुंहिंजी मदद न कंदे त? सुमेर सरमद जो जुमिलो कटे वरितो। मां फ़क़ति तुंहिंजी एतिरी मदद करे सघां थो त पुलिस खे इतला न करायां। कॉल डिस्कनेक्ट थी वई। सरमद मोबाइल फ़ोन कन तां हटाए हिकु नज़र फ़ोन जी स्क्रीन खे ॾिठो ऐं पोइ मायूसीअ मां फ़ोन खे डैशबोर्ड ते फिटी करे छॾियो। हिकु नज़र भरिसां वेठल लाश तरफ़ ॾिसी हिन ॿिन्ही हथनि सां स्टीयरिंग खे जकड़े वरितो। बेअख्तियार संदसि पेर जो दबाव एक्सीलेटर ते वधी वियो ऐं कार जी रफ़्तार हिकु झटके सां वधी वई। हिन कावड़ मां ज़ोर सां हिकु हथ जो धकु स्टीयरिंग ते वाहे कढियो। कार जो बैलेंस बिगड़ी वियो ऐं कार पासीरी थी 2 व्हीलनि ते हलणु लॻी ऐं पोयां ईंदड़ तेज़ रफ़्तार ट्रालर वॾे आवाज़ सां हारुन वॼाईंदो ओवरटेक करणु लॻो। सरमद ब्रेक खणण सां गॾु कार जो बैलेंस ठीकु करण जी कोशिशि कई त कार ज़रे घटि ट्रालर जे फीथनि में फासण खां बचंदे कचे में लही वञी बीह रही। मौत जे मुंहं मां बची हिन केतिरा ई वॾा वॾा सहकंदड़ साह खयां ऐं पोइ न चाहींदे बि लाश तरफ़ ॾिठो। सीट बेल्ट में जकड़ियल लाश जीअं जो तीअं ज़िंदा सलामत छोकिरीअ जियां वेठल हो। सरमद पंहिंजे ख़ुशि चपनि ते ज़बान फिराई। बंदि थी वियल कार खे स्टार्ट करे रोड ते खणी आयो, पर हाणे हू ॾाढो घबराइजी वियो हो। संदसि चहिरे मां मायूसी ऐं ख़ौफ़ झलकी रहियो हो। अखियुनि मां रखी रखी ॻोढ़ा किरी थी पियसि। संदसि कुंभंदड़ आवाज़ सां गॾु संदसि हल्का हल्का दबियल सुॾका संदसि चपनि जा बंद भञी रहिया हुआ। या अल्लाह, ही मां कहिड़ी मुसीबत में फासी वियो आहियां। छा कयां मां? केॾां वञां? मदद कर ओ मुंहिंजा मालिक, मुंहिंजी मदद कर। हू स्लो ड्राइव कंदो दिली दिलि में दुआऊं घुरंदो रहियो। ओचितो हू मोबाइल फ़ोन जी बेल ते छिरकी पियो।
संदसि हथु पंहिंजी मोबाइल फ़ोन ॾांहुं वधंदे रुकिजी वियो, छो त उहा संदसि मोबाइल फ़ोन जी बेल न हुई। संदसि ध्यानु डैशबोर्ड ते रखियल राणीअ जी पर्स तरफ़ हलियो वियो, जंहिं मां मोबाइल बेल जो आवाज़ु अची रहियो हो। सरमंद ख़ौफ़ मां हिकु नज़र भरिसां वेठल राणी जी लाश तरफ़ ॾिठो ऐं पोइ राणीअ जो पर्स खणी उन मां संदसि मोबाइल कढी वरिती। मोबाइल जी बेल लगातार वॼी रही हुई, स्क्रीन बि रोशन हुई, पर हैरत जी ॻाल्हि उहा हुई त कॉल कंदड़ जो नालो या नंबर स्क्रीन ते न हो। स्क्रीन बिल्कुलु ख़ाली हुई। ख़ौफ़ मां सरमद जे जिस्म खे धुरड़ी अची वई। तॾहिं बि हिन ॾकंदड़ हथनि सां कॉल रिसीव करे फ़ोन खे कन ते रखियो त छिरकी पियो। संदसि चहिरो ज़र्द थी वियो। मोबाइल फ़ोन मां कंहिं नंढड़े ॿार जे रोअण जो आवाज़ु अची रहियो हो, सो बि कुझु पुरस्रार क़िस्म जो आवाज़ु। थोरी देरि में कॉल पाण ई डिस्कनेक्ट थी वई। सरमद ख़ौफ़ मां मोबाइल फ़ोन खे कन तां हटायो ऐं पर्स में वापसि विझी पर्स खे डैशबोर्ड ते उछलाए छॾियो। खेसि सम्झ में ई न आयो त छा हुयो इहो सभु कुझु। हिन ख़ौफ़ मां भरिसां वेठल राणीअ जी लाश तरफ़ ॾिठो त अलाए जो छो राणीअ जी लाश मां बि खेसि पुरस्रारियत जो गहरो अहसासु थियो। सरमद जे रगुनि में रतु बजाए ॼण ख़ौफ़ ड्रोण लॻो। ख़ौफ़ मां बेअख़्तियार संदसि वात मां रड़ निकिरी वई, या अल्लाह! ऐं उन लम्हे संदसि नज़र रोड जे पासे ते ठहियल मस्जिद तरफ़ हली वई। मस्जिद ते नज़र पवंदे ई हिन पंहिंजे अंदर में कुझु सुकून महसूसु कयो। कुझु सोचे हिन कार जो रुख मस्जिद तरफ़ फिराए छॾियो। वीराने में ठहियल नंढड़ी मस्जिद जे दरवाज़े खां कुझु फ़ासिले ते हिन कार रोके वरिती ऐं कार में वेठे वेठे ओसे पासे जो जाइज़ो वरिताईं। परे परे ताईं को बि माण्हू न हुयो। हिन ॾिनल नज़रुनि सां लाश तरफ़ ॾिठो ऐं कार मां लही मस्जिद में अंदरि हलियो वियो। मस्जिद में पहुचण सां हिन ज़हनी तौर ते पाण खे ॾाढो हल्को ऐं पुरसुकून महसूसु कयो। हिन मस्जिद में गोॾनि भर वेही दुआ लाइ हथु कयां त बेअख़्तियार सुॾकी पियो ऐं संदसि अखियूं सावणीअ जे ककरियुनि जियां बरसी पियूं। सुॾकनि सां संदसि आवाज़ु मस्जिद में गूंजी उथियो, ओ मुंहिंजा मालिक, मूंखे माफ़ी ॾे, मूंखे माफ़ु करे छॾ। ए मुश्किल कुशा, हिन ॾुखे वक़्त में कोई न आहे मुंहिंजो तोखां सवाइ। या अल्लाह, पंहिंजे प्यारनि जे सदके मुंहिंजी इज़त रखजांइ। ओ मुंहिंजा मालिक, हिन अज़ाब जी घड़ीअ मां मुंहिंजी जिंद आजी कर। ऐं पोइ लफ़्ज़नि मथां संदसि सुॾका हावी थी विया। केतिरी देरि ताईं के नंढड़े ॿार जियां सुॾका भरे रोअंदो रहियो। जॾहिं संदसि सुॾका बंदि थिया त दुआ लाइ खयल हथ चहिरे ते फेराए वेठे वेठे 2-3 वॾा साह खयईं त संदसि जिस्म खे ॼण नई ताक़त मिली वई। उथी वञी मुंहुं धोताईं ऐं मस्जिद खां ॿाहिरि हलियो वियो। मस्जिद मां निकिरी कार में वठल लाश तरफ़ ॾिसण खां सवाइ हिन वञी कार जो दर खोलियो ऐं ड्राइविंग सीट ते वेही रहियो। कार स्टार्ट करे लाश तरफ़ ॾिठईं त कार जी दरीअ मां संदसि नज़र ॿाहिरि हली वई। कुझु फ़ासिले ते हिकु माण्हू तकिड़ो तकिड़ो कार तरफ़ ईंदे खेसि बीहण जो इशारो करे रहियो हो। सरमद खे ख़ौफ़ फुराए वियो। हिन एक्सीलेटर खे दॿायो ऐं कार तेज़ी सां हाईवे तरफ़ हली वई। सरमद बैक मिरर मां पोइते ॾिठो, उहो शख़्स डोड़ंदो हाईवे तरफ़ अची रहियो हो। सरमद हिकदमि कार जी रफ़्तार वधाए छॾी ऐं कार चंद लम्हनि में घणो अॻियां हली वई। कार जी रफ़्तार घटि करे सरमद इंतिहाई परेशानी ऐं ख़ौफ़ मां भरिसां वेठल लाश तरफ़ ॾिठो ऐं इंतिहाई बेवसी मां सोचाईं, हाणे त हैदराबाद जो फ़ासिलो बि बाक़ी थोरो वञी बचियो आहे। लाश हाईवे ते नथो फिटी करे सघां त शहर में लाश मां कीअं जान छॾाईंदुसि। ख़ौफ़ सां गॾु ॻणती विराए वियसि। अंदरि ई अंदरि पीड़जण लॻो। खेसि यकीन थी वियो त जेल ई संदसि मुक़दर आहे। हू जेल हलियो वेंदो ऐं संदसि सॼो कारोबार तबाह थी वेंदो। पंहिंजी ज़ाल इरम जे अॻियां हू कंधु खणण जहिड़ो बि न रहंदो। सुभाणे मीडिया ते ख़बरूं अची वेंदियूं ऐं हू सदाईं लाइ समाजी लानताणे जो शिकार बणिजी वेंदो। हिन सख़्तु कावड़ मां भरिसां वेठल लाश जे चहिरे तरफ़ ॾिठो त संदसि कावड़ ते ख़ौफ़ हावी पइजी वियो। गहरी थींदड़ शाम जी हल्की रोशनीअ में राणी जे लाश जो चहिरो खेसि ॾाढो पुरस्रार लॻो। हिन हिकदमि लाश जे चहिरे तां नज़र हटाए ॿाहिरि ॾिठो। ॿाहिरि जे माहौल संदसि अंदर जी दहशत वेतर वधाए छॾी। सिजु लही चुको हो ऐं सॼो आसमान ॻाढ़ो थी वियो हो। राति थियण वारी हुई ऐं हिन में इहा हिमत न हुई त राति जी ऊंदाहीअ में लाश सां गॾु हाईवे ते घुमंदो रहे। न पंहिंजे अंदर में ख़ौफ़ जी हिकु नई लहर उथंदे महसूसु कई। हिन टेढी नज़र सां लाश जे चहिरे में ॾिसण जी कोशिशि कई, पर हिमत न सारे हिन नज़रूं घुमाए छॾियूं त ओचितो छिरकी पियो। संदसि मोबाइल फ़ोन जी रिंगटोन खेसि छिरकाए विधो।
हू डैशबोर्ड तां मोबाइल खणी ॾिठई। फ़ोन जी स्क्रीन ते संदसि ज़ाल इरम जी तस्वीर हुई। इरम जी कॉल सां इरम जी तस्वीर ॾिसी हिकु लम्हे लाइ इन ख़ौफ़ वारी अकेलाई मां पाण खे आजो थींदे महसूसु कयो ऐं सुकून जो साहु खणी कॉल अटेंड कयई। पर हिकिड़ो ई लफ़्ज़ संदसि वाता निकितो, इरम तूं आहीं किथे हिन महिल ताईं? इरम हिकदमि वॾे आवाज़ मां पुछो। हाईवे ते ई आहियां, इन ॾाढी थकल आवाज़ सां वराणियो। छा? इरम इंतिहाई हैरत मां रड़ कई। तूं छा पियो करीं हाईवे ते 5 कलाकनि खां? छा 5 कलाक गुज़री चुका आहिनि मूंखे हाईवे ते? सरमद खे उन ॻाल्हि ते पाण बि हैरत लॻी। ओ माई गॉड, इरम इंतिहाई परेशानी में चयो, तोखे त वक़्त जो अहसास बि नाहे रहियो। आख़िर छा थियो आहे अहिड़ो? न कुझु न, हू वधीक न ॻाल्हाए सघियो। पर सरमद तूं कुझु परेशान बि लॻी पियो, इरम फ़िक्रमंदीअ सां चयो। हा परेशानी त आहे कुझु, बेअख्तियार सरमद जे वातां इहो जुमिलो निकिरी वियो। कहिड़ी परेशानी आहे? छा थियो आहे? इरम वधीक परेशानी मां पुछो। कुझु नाहे थियो, मां फ़ोन बंदि पियो करियां। सरमद वधीक ॻाल्हाइणु नथी चाहियो। न कजांइ फ़ोन बंदि, इरम हिकदमि रड़ कई। मूंखे लॻे थो हाईवे ते तोसां को मसइलो थी पियो आहे। चयमि न कुझु नाहे, सरमद इंतिहाई बेज़ारी मां चयो। ओके, तूं नथो ॿुधाईं त मां हाईवे पुलिस हेल्पलाइन खे फ़ोन कयां थी त तोखे सर्च करे वठनि। इरम परेशानीअ मां ॻाल्हायो। दोस्तो, हीउ हुयो इन कहाणी जो पहिरियों हिसो। इन कहाणी जो ॿियों ऐं आख़िरी हिसो जल्द अव्हां जी ख़िदमत में पेश कयो वेंदो।